हुकूमत गैर ज़रूरी ऐं लग्जरी शयुनि जी दरामद ते मुकम्मल तौर पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त गैर ज़रूरी ऐं लग्जरी शयुनि जे इम्पोर्ट ते क़ीमती नाणो ख़र्च थियण न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो, जंहिं में मुल्क जी नाज़ुक मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। शिरकत कंदड़नि मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लाइ सख़्त फ़ैसिला करण ते इत्तिफ़ाक़ कयो, जंहिं सां रुपए जी क़दर में घटिताई ईंदी। वज़ीर आज़म गैर ज़रूरी ऐं लग्जरी शयुनि जी दरामद ते पाबंदी जे फ़ैसिले ते फ़ौरी अमल दरामद जी हिदायत कंदे चयो त क़ीमती पड़ेही मटासटा खे गैर ज़रूरी ऐं लग्जरी शयुनि जी दरामद ते ख़र्च थियण न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म जी समरी जी मंज़ूरी खां पोइ इम्पोर्ट पॉलिसी ऑर्डर में तरमीम कई वेंदी ऐं वॾियूं गाॾियूं, महांगियूं मोबाइल फ़ोन, कॉस्मेटिक ऐं ॿियनि शयुनि जी दरामद ते पाबंदी लॻाई वेंदी। ज़रियल मूजिबि दरामदात ते पाबंदी जो मक़सदु इम्पोर्ट बिल में घटिताई आणणु आहे। उन क़दम सां हर महीने $1 अरब जी पड़ेही मटासटा जी बजट थींदी ऐं रुपए खे मुस्तहकम करण में मदद मिलंदी।